नाज़रीन, सिंध जे ॿियनि शहरनि जियां रेती में भी सिंधियुनि जे हक़नि मथां धाड़े ऐं सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण ते जीए सिंध जिस्कम ऐं सोशल वर्कर्स पारां पंजाब हुकूमत ख़िलाफ़ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अमीर बख्श सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ रेती में सिंधियुनि जे हक़नि मथां धाड़े ऐं सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण ख़िलाफ़ जीए सिंध जिस्कम ऐं सोशल वर्कर्स पारां पंजाब हुकूमत ख़िलाफ़ पीटीसीएल एक्सचेंज खां मेन चौक रेती ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिं ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पंजाब हुकूमत पारां असां सिंधियुनि जे हक़नि मथां धाड़ो हयो पियो वञे ऐं सिंधु दरिया असां सिंधियुनि जो जियापो ऐं असांजी जान आहे, जंहिं मां 6 कैनाल कढी सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं बंजर करण वारो अमल हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। हुननि वधीक चयो त सिंधु दरिया मां 9 कैनाल ठहण सां सिंध जूं ज़मीनूं गैराबाद थियण सां गॾोगॾु पीअण जे मिठे पाणी जो भी बहिरान वधण जो इम्कान आहे। हुननि मुतालबो कयो त सिंधु दरिया ते ठहंदड़ कैनाल वारो मनसूबो वापसि वरितो वञे, न त ॿी सूरत में एहतजाजुनि जो दायरो वधायो वेंदो।